पिरुन वटि या कजे पिरुन संदी पचार इन ये ॻाल्हियुनि ॿिन्ही खां धार शल कादुर न कंहिंखे करे। वरी फरमायो अथई त अॼु पिण अखड़ियुनि सजण पंहिंजा सारिया गलनि तां ॻोढ़नि जूं बूंदा बस न कनि संदी सिक पिरुनि लोक ॾिठई न लहे। त हाणे हुन बेंत में ऐं हिन में फ़र्क़ु कहिड़ो रहियो? पचार जेकी चई थी त पचार तव्हां असां सभु करे था सघूं मोहबत वारे जी पचार सभु करे सघे थो, पर जाते फरमाई अॼु पिण अखड़ियुनि सजण पंहिंजा सारिया गलनि तां ॻोढ़नि जूं बूंदा बस न कनि संदी सिक पिरुनि लोक ॾिठई न लहे। जन खां मोहबत हक़ीक़ी जंहिंजी रुपए जो रुपयो सोराना हूंदी अल्लाह जे प्यारे बाने सां महबूब सां मालिक मिठे सां त उनखे खाधे खुराक जी बि ज़रूरत कोन पवंदी, उनखे का शइ दुनिया में वणंदी कोन। इहा ॻाल्हियूं असांखे नसीब न आहिनि। असां ज़रूरु आहियूं उन ॿुढड़ी वांगुरु नाले ॻणाइण में पचार त पोइ बि कयूं था पिया। मुर्शिद में हाजी फैन फ़कीर रहमतुल्लाह अलैह फरमायो त जे भेटाई साहब रहमतुल्लाह अलैह असांजे दौर में अचे हा हुजे हा त इहा इश्क जो ॾाको जेको बाक़ी आहे अॻिते अञा मथे मंज़िल ते चाढ़े छॾियूं असां इहा बाफ़ ॿाहिरि कढी ई कोन। त अल्लाह जे प्यारनि ॿारनि जा दर्जात घटि वधि आहिनि ज़रूरु, तो असां वांगुरु उहो हसद केनू ऐं बुग़्ज़ न रखंदा आहिनि। उहे अञा अमलनि में रीस कंदा आहिनि त इन्हनि जे अमल ॾिसी अञा इन्हनि खां मां मथे थियां मथे थियां मथे थियां घुरंदा आहिनि। रब करीम पहुचाईंदो अथनि। जॾहिं नबी सगुरो दुनिया ते अचे थो, वली सगुरो दुनिया ते अचे थो, आम को इंसान दुनिया ते अचे थो त उनजी ख़ुशी दुनिया वारा था मल्हाइनि, उनजी ख़ुशी सैद सगुरा दुनिया वारा था मल्हाइनि। जॾहिं दुनिया मां वापसि उनजो गुज़र सफ़र पूरो थो थी वञे, बका वारी दुनिया में ज़िंदगी में वञे थो त उनजी ख़ुशी वरी रब करीम पाण ऐं मलाइकनि खे सगुरनि खे हुकुम थो फरमाए त ख़बरदार तुंहिंजो मुंहिंजो बानू या बानड़ी दुनिया छॾे अचनि था त जंहिंखे ड्यूटी कंहिं ते मींहं जी थो रखे, कंहिंजी वाच थी थो रखे, उहो हर कंहिं खां कमु रब करीम ख़ुशी पंहिंजी उन बाने जी करे थो पियो। त अल्लाह जे प्यारा बाना जीअं चाहींदा आहिनि तीअं थींदो आहे। आम गादियुनि ते शान इहो उन्हनि जो ई आहे, सारा तारीफ़ उन्हनि जी आहे जंहिंखे विहारनि था उन्हनि जो को कमाल आहे ई कोन को। कमाल मालिक जो आहे, नौकर जो कुझु बि कमाल कोन्हे को। आम हाणे ॾिठो वियो आहे त अल्लाह जा प्यारा बाना जंहिं दुनिया ते रब करीम बाने खे नबीअ खे मोकिले त उन ॾींहं ते ख़ुशी थो मल्हाए। इंसान पुटु ॼमेसि, ॿियो को न्याणी ॼमेसि त उनजी ख़ुशी उन तारीख़ ते थी करे, तारीख़ मटाए कोन थो। त अल्लाह जे प्यारनि ॿारनि जो रस्म रवाज़ तौर तरीक़ो थी वियो आहे। वली हुजनि, बुज़ुर्ग हुजनि त उन्हनि जी तारीख़ उहा ई करणी आहे। रब करीम ॼाणे त उनजे बानू ॼाणे, मौसम खे मटाइनि त को वॾो मसइलो कोन्हे को। जॾहिं चई छॾी त अला इन औलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, मुंहिंजे बाननि खे वलियनि खे न दुनिया जो ख़ौफ़ आहे, न डपु आहे, न आख़िरत जी डपु आहे। जॾहिं मालिक सरदारी हुननि खे ॾेई छॾे बाक़ी त ॻाल्हि ई कोन्हे को। आम दुनिया जे रस्म जे लिहाज़ सां बाजे जिस्म खे तकलीफ़ ॾियण लाइ सम्झनि था त हाणे बाक़ी मौसम मटाए थधि हुजे। दुनिया जो कम कार असां तो असां गर्मी बि कयूं था, यार दोस्त ॾे गर्मी बि वञूं था, पर रस्म थी वई आहे। इन्हनि जवाननि खे घुरिजे त पंहिंजे वॾड़नि जे उसूलनि क़ाइदनि ते हलनि त अञा घणो फ़ाइदो, अञा घणियूं रूहानियत मिलंदनि। जॾहिं अंदरि वारी अखि खोली पई त पोइ हर शइ जे चांहि त ॾिसी सघनि था। इन में को फ़र्क़ु कोन्हे। जेकॾहिं रब करीम फरमाए थो त मुंहिंजा बाना ख़बरदार थिजा, तूं जो विलायत जे मक़ाम ते पहुते त का वॾी ॻाल्हि न आहे। तुंहिंजो अबू अमर दरवेश आहे, फ़क़ीर आहे, जे को हार पो थो करे, बनी ॿाड़ थो करे, महबूबनि जी सुमनत अदा थो करे त इहा वॾी ॻाल्हि सम्झजांइ। तूं वॾी ॻाल्हि न आहे,
तूं उन्हनि जे ॿिनि नुतफ़नि मां पैदा कयो वियो आहे। पंहिंजी हैसियत खे हेठि रखजांइ, ख़बरदार थिजांइ, ईअं न चइजांइ मां त इन्हनि खां मथे थी आहियां, मुंहिंजो दर्जो मथे, त इहे दर्जा त चट करे छॾींदोमांइ। आम असां में जंहिं तंहिं में 15 सदी लॻी पई आहे, बसि नफ़्सानी ख़्वाहिश इहा अची थी वञे त जो कुझु आहियां त मां आहियां। हज़रत बायाज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह खे मालिक मिठे ज़ुल जलाल वल इकराम फरमायो त ए बायाज़ीद बुस्तामी, ख़बरदार तूं विलायत जे मक़ाम ते आहे, पर घटि कंहिंखे बि न सम्झजांइ। जंहिंखे घटि सम्झई त पोइ उहो फ़र्क़ु तूं उन में नथो आणे, फ़र्क़ु मूं में थो आणे। मां त पैदा मां कयो थोमांसि, उन में फ़र्क़ु तूं छो थो आणे? तोखे बि पैदा मां कयो आहे, हुनखे पैदा मां कयो आहे, तोखे दर्जात मां ॾिना आहिनि, हुन घुरिया न आहिनि, हुन खोजना न कई आहे, हुनजी उहा क़िस्मत पंहिंजी आहे। घुरे त ॾींदोमांसि, छो न ॾींदोमांसि? जेकॾहिं बाना को लूणु थो खुटे त उहो बि मूंखां घुर, आम माण्हू खां न घुर। आम माण्हू अबो अमड़ ॾींदई हा लख भेरा 100% 100 पैसा वधीक तोखे ॾींदो, पर जेकॾहिं फर्मा बरदार हूंदे त न हूंदे त हिकु चकर ॾींदई, ॿियो चकर ॾींदई, टियों चकर कोन मिटंदई, पंहिंजी हाणे गणती वञी कर। पर मां करीम रब उहो आहियां, मूं जंहिंखे मञे चाहे न मञे, मुंहिंजी साराह मुंहिंजी तारीफ़ करे न करे, पर मां रब करीम आहियां, गफ़ूर रहीम आहियां। मुंहिंजा बाना मूंखां घुर पोइ बि भुलिजी सुलझी बि घुर त मां ॾियां। त महिरबानी करे आम इहा रस्म पइजी वई आहे पीर फ़क़ीर सैद में, त वॾड़नि जे इन्हनि ॻाल्हियुनि खां पोइ ते हटंदा था वञनि। हटिजे न इन्हनि जे ॻाल्हियुनि खे। तव्हां पंहिंजा, असांखे घुरिजे त पंहिंजा अमलनि खे जेके आहे वधायूं, पर उन्हनि खे पोइ ते न हटायूं, उन्हनि खे अॻिते कयूं। जॾहिं उन्हनि खे अॻिते कंदासीं, उन्हनि खे अखियुनि ते रखंदासीं, त पोइ छा थी पवंदो? पोइ जेकॾहिं रब करीम चए थो त बाना मां तोखे ॾिनो हिन शयूं ॿ, हिकु नफ़्स ॿियो रूह। जेकॾहिं पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिश ते हले थो त चवे थो त मुंहिंजे मुक़दर में न आहे, को शइ तूं करे ई कोन थो, घुरे ई कोन थो। जेकॾहिं संगत तूं हटाए कोन थो, असां सां संगत मुहबत रखे ई कोन थो, पोइ थो चए त मुंहिंजे मुक़दर में न आहे। न तुंहिंजे मुक़दर में आहिनि। रूह वीचारो तुंहिंजो तड़पे थो, चए थो त जेकर अॼु बि इहा ॻाल्हि कयां त सुभाणे इहा ॻाल्हि कयां, क़ुर शरीफ़ सां अञा ॻाल्हियूं वधायां, निमाज़ सां अञा वधायां। हिकु शख़्स हाणे 2 ॾींहंनि में आयो त साईं, शख़्स हिकु गुज़ारे वियो, नालो बि ॾिसई ज़ैनत लहियो। चई साईं उनजो धर्म हाणे महीने जी 2 जी ॻाल्हि आहे बसि। चई साईं पढ़ंदे पढ़ंदे क़ुर शरीफ़ ते दम परवाज़ थियुसि। उहो हुते जिते वेठो आहे, किरियो बि न आहे, हेॾे बि न होॾे बि न। कलाकनि खां पोइ विहंदड़नि खे मस्त में ख़बर पइजे त हिनजो दम आहे ई कोन। पोइ उनजो मामूलु पुछियोसि, आलिम हुयो, हाफ़िज़ हो? चई न साईं, न आलिम हो न हाफ़िज़ हो, बाक़ी साईं क़ुर शरीफ़ जो दौर मुक़रर सुबुह सां 5 सिपारा करे पोइ निकिरंदो हुयो। सिज लथे खां पोइ विहंदो, 5 सिपारा करे, सोमणी पढ़े पोइ निकिरंदो हो। वरी असुर ते तहजुद ते उथंदो, 5 सिपारा करे, मामूलु इहो होसि, ॿी का ॻाल्हि कोन्हे। पंहिंजो कमकार बि कंदो हुयो। त इहा आहे मुहबत जी निशानी। असांखे मुहबत न आहे रुपए मां जेके आहिनि, चाराना बि न आहे अलाह जे प्यारनि बाननि सां या उन्हनि जे दरगाहुनि सां। पर जेकॾहिं थी पए त पोइ त अल्हम्दुलिल्लाह भलो थी वेंदो। औलाद सां घणी था रखूं, घर वारनि सां घणी था रखूं, उन्हनि सां रुपयो जो रुपयो था रखूं। इन्हनि अलाह जे प्यारनि बाननि सां रुपयो त छॾ, पर चाराना बि मुसलसिल कोन था रखी सघूं।